ए गुरुड़ा इन निभागे चुड़िए इन्हें सारंगड़े जे चवणते मुजेरीअ जे बनीअ जे टुकर में हथ विधो आहे। ए हाओ सेठ ये पो कुजाड़ो थियो। मुझे ख्याल में यो चङो कम कीने। ये कुजाड़े लाए ये चङो कम कीने। ए बनियूं सब चनेसर खान जूं आहिनि। हाँ समझा तो त इन्हें निभागे खक्कर में खड़ो हुयो आहे। ये पर सेठ ये ही बनियूं त ये वडन कना असां जे गोठ वारन जूं आहिनि न। ए ही त चनेसर मुओ ए लठे जे जोर ते फबायूं वेठो आहे। ही त आहे या त मुख भी खबर आहे त पो पर इन्हें हरामी माण्हू जे विच में यो जुड़ियो खान केॾा जमीनूं आबाद कंदो। जुड़ियो 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 ए सेठे ए जुड़ियो को हेको कीने ए सब गोठारा आहिनि। ए चवंदा कीनन त जजन खयो छप्पर ए खजो थो वञे। ये त आहे पर मुझे ख्याल में सभई पातर खाईंदा। ए सेठे ए हेको सारंग कीने ए और राणू खान आहे न ए ओ भी नसी हमदर्दी कंदो। यो सारंग विदो सर भजी पो पिंड जे घर में पादर खाई दई पादर ॾिस जाई। ए सेठे ए इए की न थींदो ए ई तोखे भोलो आहे। चङो चङो पो ॾिसंदासीं। तूं ईअं कर अंदरां बटे चुपड़ियूं खणिया चूसियां। ए चुपड़ियूं त सॼियूं खपाए ॾींदे चूसे चूसे ए पिढ़े जूं आहिनि का। सोप सीरियल सारंग जा तमाम एपिसोड्स ॾिसो HD क्वालिटी में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।